अस्सलाम वालेकुम दोस्तों, माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे ट्यूटोरियल में तव्हांखे ख़ुशि आमदीद। हिन वीडियो में तव्हांखे फॉर्मेटिंग जा जेके कुझु ट्रिक्स आहिनि उहो तव्हांखे ॿुधाइबा। फॉर्मेटिंग बि हिकिड़े क़िस्म जो फ़न आहे, हिकिड़ो ॾांहुं आहे। हीअ ॾिसो दोस्तो, हीअ हिकिड़े क़िस्म जो फॉर्मेट कयल शीट आहे। त जॾहिं असीं कंहिं बि वैल्यू खे असीं फॉर्मेट कंदा आहियूं, हू नॉर्मली जेके का बि वैल्यू हूंदी आहे उहा एतिरी ख़ूबसूरत न लॻंदी आहे, लेकिन फॉर्मेट करण सां उहा वधीक असीं उनखे ख़ूबसूरत बणाए सघूं था ऐं जेको असीं प्रिंट करे शो करे सघूं था। का बि जेकॾहिं शीट आहे, को रिपोर्ट्स आहे, जेकॾहिं असीं उनखे ख़ूबसूरत नमूने फॉर्मेट करे असीं ॾींदासीं त असांखे उहा ख़ूबसूरत लॻंदी ऐं असांखे उहा सम्झण में बि आसान रहंदी। फॉर्मेट करणु ही कस्टम फॉर्मेटिंग तव्हांखे ॿुधाईंदुसि। अॻु में तव्हांखे ॿुधायो टेबल फॉर्मेट कीअं कबो आहे, यानी फॉर्मेट एज ए टेबल में तव्हांखे ॿुधायो। हाणे हीअ असीं पाण कस्टम फॉर्मेट कंदासीं। इन में तव्हांखे काफ़ी सारा ऑप्शन जेके सम्झ में ईंदा, जेके असीं रैंडमली जेको आहे रोज़ वग़ैरह सिलेक्ट कीअं करूं रैंडमली, ऐं कस्टम जेको असीं उनखे बॉर्डर्स कीअं अप्लाई करूं। मक़सदु सम्झाइण जो आहे ईअं त माना बॉर्डर त तव्हांखे मूं सम्झाए छॾियो त हीअ बॉर्डर ईंदा आहिनि, लेकिन उनखे कस्टम बॉर्डर असीं अप्लाई कीअं करूं ऐं रो असीं कीअं करूं। उनखां अलावा हिन में मेन शइ तव्हांखे सम्झाइणी हुई इहो त असीं हिन में वर्ड आर्ट आहे या जेको आहे कुझु स्मार्ट आर्ट आहे, इहे कुझु जेके ड्राइंग जा जेके आहिनि टूल आहिनि उहे तव्हांखे हिनखे सम्झाईंदुसि। तव्हां उहा अप्लाई कंदासीं असां। दोस्तों हिन में पहिरीं असां वैल्यू करे कॉपी करे मूं अलॻि शीट ते रखी आहे। हीअ ॾिसो, हिनखे असीं बिल्कुलु उन जी शेप में आणींदासीं। त हाणे पहिरीं असीं जेको असीं हिनखे करियूंसि था फॉर्मेट करण जी कोशिशि कयूं था। हीअ असांजा जेके आहिनि मंथ वाइज़ जेके आहिनि हेडर ॾींदासीं हिनखे। हिते असीं सीरियल नंबर ॾींदासीं। पहिरीं तव्हांखे मूं इंसर्ट करणु सेखारियां। ॾिसो, इंसर्ट में वञो, हिनखे हेडर असीं ॾियणु चाहियूं था। पहिरीं असीं वञंदासीं वर्ड आर्ट में। हीअ ॾिसोसि, इंसर्ट रिबन खोलियोसि, इंसर्ट टैब में वर्ड आर्ट, हिनखे जेको वर्ड आर्ट यानी कि जेको अखर आहिनि असीं हुन में सिलेक्ट कंदासीं। रिफ्लेक्शन वारो ही असीं ऑप्शन सिलेक्ट कंदासीं। हिन में असीं पहिरीं चेक था करूं JAN, सॉरी जे कैपिटल में लिखंदासीं JAN। दोस्तों हाणे JAN लिखियोसीं, हेठि क्लिक करो किथे बि। हाणे ॾिसो हिकिड़ो बॉक्स हूंदो आहे दोस्त, हीअ तव्हांखे क्लियर हिते नज़र ईंदो। खणी बॉक्स ते असीं किथे बि रखी सघूं था। हिनजो फ़ॉन्ट प्लीज़ जेको वॾो आहे, असीं चाहियूं था फ़ॉन्ट नंढो हुजे त उते शेड सेट बि थिए। त होम ते क्लिक करियो। ऐं हितां ॾिसो फ़ॉन्ट जेको न हीअ मथां ॿ ऑप्शन बीठा आहिनि, इंक्रीज़ या डिक्रीज़ जा, हिनखे डिक्रीज़ करियोसि। असीं हेतिरो रखणु चाहियूं था, या अञा थोरो डिक्रीज़ करियोसि। तो 20 ते न, बल्कि असीं हिनखे 16 ते रखंदासीं। 16 ते बहितर रहे थो, 16 ते या 18 ते रहे थो। चलो ठीकु आहे, 18 ते रखंदासीं। दोस्तों यादि रखो, हाणे हिनखे ॾिसो, हिनखे खणी असीं जेकॾहिं हिते रखूंसि पिया न, फ़िलहाल असीं फ्री आहे, फ्री यानी कि हले पियो। असीं चाहियूं था थी जेकी गाइडलाइनूं जेके बीठो न, इन गाइडलाइननि ते पाणे ऑटो में ई सेट थिए थो। हिनखे हिकिड़ो ऑप्शन हिकिड़ो सिलेक्ट कंदासीं हिन मंझां। ॾिसो, हिन ते क्लिक करण सां मथां ॾिसो हिकिड़ो ॿियो शो थी वियो आहे, ड्राइंग टूल जो टैब शो थी वियो आहे। फॉर्मेट में इहो नॉर्मली ॾिसो कोन हूंदो आहे हिते, पर जॾहिं हिन ते ऑटो ते क्लिक कबो त फॉर्मेट वारो इहो शो थियो आहे। त दोस्तों हाणे इहो हाणे हिन में असीं अलाइनमेंट ते वेंदासीं। अलाइनमेंट खां पोइ लिखे पियो स्नैप टू गिल्ड। स्नैप जो मक़सदु आहे चोटण, स्नैप में चोटी वञे गिल्ड ते, यानी कि स्नैप करे चोटे। हाणे ॾिसो दोस्तों, हाणे असां अलॻि सां ॿिए में बिहेव करे पियो। हिनखे हाणे जनवरी ते सेट कंदासीं। हीअ ॾिसो, ठीकु आहे दोस्तों, लेकिन असां पहिरीं हिनजी विड्थ सेट कंदासीं त जीअं जनवरी में फिक्स अचे। हीअ दोस्तों फिक्स अची वियो। यानी कि सेल खे फिक्स कंदासीं। चलो हिनजी विड्थ खे ठीक है दोस्तों, ॾिसो बॉक्स बिल्कुलु हिन में फिट थी वियो। हाणे दोस्तों हिन ते कॉपी सां कमु हलाईंदासीं। असीं कॉपी कंदासीं Ctrl+C सां, या हितां कॉपी करियोसि, हितां पेस्ट करियोसि। असांखे ॿियो मिली वियो ऑप्शन, हिनखे सेट करियोसि। सेट करण जे लाइ दोस्तों ॾिसोसि, हीअ हिते हींअर छा ते सेट थियो आहे, विच में स्नैप कयो अथसि। असीं हिनखे हिते करियोसि था त हिते स्नैप करियोसि था। ठीकु आहे दोस्तों, हाणे हिनखे असीं फ़िलहालु सभु असीं कॉपी करे था वञूंसि। पोइ बाद में जेको तव्हांखे ॿुधाईंदुसि त कीअं हिनखे चेंज कजनि, हिन जा जेके अंदरि आख़िर उहो असीं उहो बि चेंज करे सघूं था। हिन ते क्लिक करे वरी हिन लाइन ते क्लिक करियोसि। या हिन ते क्लिक करियो वेठा हूंदो। ठीकु आहे, कॉपी असांजो करियल अॻु में पेस्ट करियोसि। वरी ॿियो असीं हिनखे
ये ॾिसो हिकिड़ो मिंट अञा सेट न थियो आहे प्रॉपर, अञा बि सेट न थियो आहे हाणे। ठीकु आहे दोस्तों, वरी ॿियो पेस्ट करियोसि कंट्रोल वी सां, कंट्रोल वी दबाईंदासीं पेस्ट। कापी दोस्तों हिकु दफ़ा कबी आहे पेस्ट असीं हिनखे मल्टीपल करे सघूं था टाइम ते। ठीकु आहे दोस्तों, ॾिसोसि पेस्ट करियोसि, इनबॉक्स ते वरी एगो पेस्ट करियोसि, इनबॉक्स ते क्लिक करे कंट्रोल वी दबायोसि, बॉक्स ते क्लिक करे कंट्रोल वी दबायोसि, बॉक्स ते क्लिक करे कंट्रोल वी दबायोसि। दोस्तों ही असां आई थिंक क्लियर करे वियासीं, सिर्फ़ु बॉक्स ते वी दबायो। हाणे सेट हर बार करिणो पियो पियो, लेकिन बाद में मूं तव्हांखे ॾिसो एक्सेल जो डायनामिक जेको अंदाज़ साॻियो ई। ठीकु आहे दोस्तों, हिनखे डिलीट करण जे लाइ हितां खां हिनखे सिलेक्ट करियोसि ऐं कीबोर्ड मां डिलीट दबायोसि। बॉक्स ते क्लिक करे जस्ट कंट्रोल वी दबाईंदोसि, पाण ऑटो में उहो सेट थींदो। ॾिसो जस्ट कंट्रोल वी कीबोर्ड मां दोस्तों, बॉक्स ते पेन क्लिक पोइ कंट्रोल वी, पहिरियों बॉक्स ते क्लिक पोइ कंट्रोल वी। हाँ दोस्तों असीं हिननि जा जेके आहिनि अंदिरां अखर उहे बि चेंज कंदासीं। जनवरी जा डबल क्लिक करियोसि, बिल्कुलु अखर जे मथां ॾिसो थोरो कर्सर चेंज थिए थो। हिकिड़ो मिंट तव्हांखे ॿुधायां थो वरी बि। ॾिसो हिन बॉक्स में वियासीं, ॾिसो जिथे बि असीं हिते कर्सर सां चेंज आहे, हीअ मूव पोजीशन में कंहिंखे मूव करे सघूं था असीं, लेकिन हीअ पोजीशन छा एडिट पोजीशन में आहे, कर्सर आहे असांजो। त कर्सर अहिड़ी जने पोजीशन में अचनि करो डबल क्लिक, हाणे हिते लिखंदासीं एड कंदा वञो। ॾिसो वैल्यू दोस्तों MAY। अच्छा दोस्तों अखर थोरो वॾो थी पियो, नो प्रॉब्लम आहे, थोरी विड्थ खे वधायोसि ऐं हिनखे हितां खां थी वियो क्लियर दोस्तों। मैं JUN GUL जुलाई AUG। ठीक है दोस्तों, हिन ते ॾिसो कर्सर चेंज थिए थो, डबल क्लिक SEP, हिते ॾिसो कर्सर चेंज थिए थो, डबल क्लिक OCT अक्टूबर, हिते ॾिसो कर्सर चेंज थिए थो, डबल क्लिक करोसि NOV नवंबर DEC। दोस्तों ॾिसो केॾी प्यारी हेडिंग अची वई सभिनी खे। अच्छा अञा सीरियल नंबर रहे थो, नो प्रॉब्लम आहे, असांजो कापीस ऑलरेडी थियल आहे। जॾहिं पेस्ट जॾहिं ही पेस्ट ऑप्शन हूंदो आहे न, कापी न थियल हूंदी आहे न, त पोइ दोस्तों ये अनएक्टिव हूंदो आहे। एक्टिव मीन्स पेस्ट थियल आहे। हाणे कंट्रोल वी करियोसि त हिन बॉक्स में अची वेंदो ऐं S ऐं N असांजी सीरियल नंबर अची वियो, हेडिंग बहितरीनु अची वई। दोस्तों हाणे हिन जो मथां जेको असीं हेडर सेट कंदासीं, हिते बि असीं कंहिं स्टोर जो नालो बहितरीनु नमूने शो करणु चाहियूं था, उनजे लाइ असीं वरी इंसर्ट में वेंदासीं। इंसर्ट खां पोइ ॾिसो शेप्स बीठा आहिनि, हुन मां शेप असीं ऐड कंदासीं। हीअ ॾिसो दोस्तों ही शेप रेक्टेंगल आहे, जेको कार्नर बीठा आहिनि कुंडू आहिनि, हीअ जेको राउंड रेक्टेंगल आहे असांजो, इनखे सेलेक्ट कंदासीं ऐं पहिरीं दोस्तों रेंज खे सिलेक्ट करे, आसानी इन करे थी जो ही रेंज खे सिलेक्ट करे वेठोसि, पोइ असां इंसर्ट कयोसीं शेप में ऐं सही नमूने थियो ई वजह हिनजी इहा आहे त जॾहिं असां अलाइनमेंट मां हिते स्नैप टू ग्रिड कयो न, इन ऑप्शन जे करे असांखे आसानी थिए पई हर ॻाल्हि में। हीअ ॾिसो पाणे असांखे रेंज में सिलेक्ट करे। दोस्तों हाणे असीं हिन में टेक्स्ट एड करणु चाहियूं था, इन ते क्लिक करियोसि, राइट क्लिक करे लिखियो पियो आहे एडिट टेक्स्ट, राइट क्लिक करे एडिट टेक्स्ट ते क्लिक करियोसि ऐं हितां टेक्स्ट एड करियोसि। असीं हिते नालो कहिड़ो लिखणु चाहियूं था, लकी लकी होलसेल, ठीकु आहे, बसि सिंपल नालो था ॾियूंसि। अच्छा दोस्तों बिल्कुलु तव्हांखे नंढिड़ो नज़र पियो अचे, नो प्रॉब्लम, हिनखे सिलेक्ट करियो। हाणे असीं अखरनि जी साइज़ वग़ैरह वॾी कंदासीं, हुनजे लाइ असीं होम ते वञूं था। वॾी साइज़ करण जे लाइ ॾिसो हीअ इंक्रीज़ आहे डिक्रीज़ आहिनि, कंदा वञो इंक्रीज़, कंदा वञो वॾो इलाही थी वियो, बॉक्स में सेट थी वियो। ठीकु आहे, हीअ आई थिंक सही आहे। हिनखे थोरो असीं जेको सो बोल्ड करियूंसि था, असीं चऊं था हिते सेंटर में हिते अचे वञी करे, ॾिसो दोस्तों सेंटर में वञो, वर्टिकली हॉरिजॉन्टली ॿई असांखे सेंट्रिकल करे। हीअ जेको हीअ सेंटर छा, हीअ मिडल में ॾिसो सेंटर करे थो अलाइनमेंट, ऐं हीअ वरी सेंटर करे थो। दोस्तों हीअ सेंटर थी वियो। हाणे असीं चाहियूं था कि ब्लू कलर ब्लू ई रहे, लेकिन तव्हां जेके हिनखे चेंज करणु चाहियो था चेंज बि करे सघो था फॉर्मेट में। हितां ॾिसो जॾहिं हिन ते क्लिक कंदो फॉर्मेट में वेंदो, हितां तव्हां जेको तव्हांखे दिलि चवे उहो कलर चेंज करे सघो था। ॾिसो दोस्तों
इहे मां ब्लू था रखूंसि तो ठीकु आहे। हाणे दोस्तो अचे थी वारी हिननि जी चेंज करण जी। पहिरीं हिनखे थोरा फ़ॉन्ट असीं चाहियूं था थोरा हिन जा फ़ॉन्ट बि वधायूंसि 11 ते या थोरा हिनखे डिक्रीज़ था करियोसि इंक्रीज़ था करियो 12 ते थोरा फ़ॉन्ट बहितर रहिया। हाणे दोस्तो असीं ॾिसो हिन में तव्हांखे सेम ते कयूं त हिते जो पटा लॻल आहिनि हिन जा ॾिसो अलॻि सां पटा आहिनि जेका रोज़ सिलेक्ट थियल आहे पटा लॻल आहिनि इहे तव्हांखे लॻायूं था असीं। हिन खे सिलेक्ट करियोसि। हाणे कीबोर्ड मां कंट्रोल दॿायो ऐं हिकिड़ो छॾे करे रो ॿी रो खे सिलेक्ट करियोसि। वरी हिकिड़ी रो छॾे ॿी रो खे सिलेक्ट करियोसि वरी हिकिड़ी रो खे छॾे ॿी रो खे सेट करियोसि। ॾिसो सिलेक्ट कंदा अचोसि। अच्छा दोस्तों सभु रो सिलेक्ट थियूं। हीअ त असांजा कलर बीठा आहिनि बैकग्राउंड कलर असीं हिन में अप्लाई था करियूंसि। ॾिसो कहिड़ो कलर अप्लाई असां हीअ अॻु में ऑलरेडी कलर अप्लाई थियल आहे पर असीं ब्लू जो पैटर्न ॾिसूं त सही नथो लॻे। सॼो असांजी ब्लू थीम आहे त आई थिंक पैटर्न में ब्लू ई था रखूंसि। ठीकु आहे दोस्तों छो त हीअ असां मथां खां ब्लू थीम करे रहिया आहियूं हीअ कलर वलर उन करे असीं ब्लू हिन जो पैटर्न रखूंसि था। अच्छा हीअ हिनखे सिलेक्ट करे हिते रहण ॾियो छो त असांखे बॉर्डर न अप्लाई करणा आहिनि। असांखे जेको असां हाणे बॉर्डर ॾिसो किथे आहे भला हेठि हर कंहिंजी रो जी हेठि हिकिड़ो बॉर्डर बीठल आहे त उन करे असीं हिन बॉर्डर अप्लाई कयूं था। बॉटम बॉर्डर ॾिसो बॉटम बॉर्डर हीअ आहे लेकिन असीं पहिरीं बॉर्डर जो जेको आहे लाइन जो कलर बि ॾिसी अचूं था त असांखे कलर ब्लू खपे थो डार्क ब्लू कलर खपे थो। लाइन कलर खे सिलेक्ट करे डार्क ब्लू कलर खे सिलेक्ट करियोसि। ब्लू आई थिंक ही ब्लू आहे। ठीकु आहे दोस्तों लेकिन हिते ॾिसो हीअ असांखे पेन ॾे बचे त तव्हां पाण बॉर्डर ठाहियो लेकिन असीं चवंदा ड्रा बॉर्डर न बल्कि असीं बॉटम बॉर्डर किथे आहे हीअ बीठो आहे बॉटम बॉर्डर क्लिक करियोसि। सभिनी में बिल्कुलु अची वियो बॉर्डर दोस्तों अलॻि किथे ॿिए पासे क्लिक करियोसि ऐं हीअ ॾिसोसि असांजो बॉर्डर सेट थी वियो। हिन में हुन में फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त हीअ सॼी थीम जेका आहे कहिड़े ग्रीन कलर जी असीं ग्रीन कलर जो बॉर्डर ते अप्लाई करे सघूं था। हिते मूं ब्लू थीम अप्लाई कई आहे सॼो ब्लू बॉर्डर ॾिना आहिनि दोस्तों। उमेद आहे तव्हांखे बहितरीनु जेको सो लुक जेको आहे हीअ सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां पाण बि हाणे प्रैक्टिस करे ॾिसिजो।